सखर बैराज सिंध जो क़दीमी बैराज आहे जंहिं ते हज़ारे एकड़ ज़मीन आबाद थिए थी। उन बाबति कुझु तव्हांखे आउं चंद ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि, वधीक हिन वीडियो खे ॾिसंदा। सखर बैराज आपाशी लिहाज़ खां बि दुनिया जो अज़ीम स्ट्रक्चर आहे जेको पंहिंजो मट पाण आहे। हीउ बैराज अंग्रेज़ जे सिंधु ते कयल 50 साल जी पेपर वर्क जो पोरियो आहे। बैराज नज़रियो जनाब CA फाइफी 1968 में पेश कयो ऐं प्रोजेक्ट खे अमली शिकिल मंज़ूरी 1923 में ॾिनी वई ऐं 1932 में समूरा कम पूरा थी चुका हुआ। सखर बैराज जी मुकमल निगरानी चीफ इंजीनियर सर चार्ल्स हैरिसन कई ऐं सर आयरलैंड मस्टू उन ख़ूबसूरत केनाल जो डिज़ाइन इंजीनियर हुआ। हिन बैराज जे सिंध मां साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह इम्पीरियल सर्विस इम्तिहान पास डिज़ाइन ऐं जोड़जक जे इंजीनियर तौरु पिणु कमु कयो हो। केनालनि में वाहन में पाणी जी विरासत जूं ख़िदमतूं उन वक़्त जे क़ाबिल इंजीनियर सर विश्वेश वेरल ॾिनियूं। सखर बैराज जो इफ़्तिताह सर विलिंगटन इंडिया जे वाइसराय कयो हुयो। अंग्रेज़ कम वारे माण्हू खे इज़त मान ॾींदा आहिनि। बकौल सर आयरलैंड मिस्टू जे त सर आयरलैंड गवर्नर मुंबई जो साथ हुजे त आउं उन पेपर जेके सिंधु ते तहक़ीक़ करे लिखिया विया आहिनि उन खे अमली शिकिल ॾियां ऐं सखर बैराज जो घाट अञा वधीक ऊचो कयां। सर जॉर्ज लैंड जे सखर बैराज जी स्कीम मंज़ूर कई हुई ऐं बैदि में संदसि जी ख़िदमतुनि जे एतिराफ़ उन में बैराज जो नालो लॉयड बैराज रखियो वियो। अॻिते हली लॉर्ड जो एज़ाज़ बि ॾिनो वियो हो। सखर बैराज में 66 दरवाज़ा आहिनि। हर हिकु दरवाज़ो 18 मीटर यानी 60 फुट वेकिरो आहे। हर हिक जो वज़न 50 टन आहे जिन खे बिजली जी मदद सां हेठि मथे कयो वेंदो आहे। सखर बैराज खे पंहिंजो पावर हाउस बि आहे ऐं हिन सखर बैराज जी ख़ूबसूरत जी डिज़ाइन सर AM रेडियोल डिज़ाइन कई हुई। सखर बैराज जे पाणी नेकाल करण जी असली सलाहियत 15 लख क्यूसिक आहे, पर किन टेक्निकल सबब जे करे उन जी सलाहियत खे 12 लख क्यूसिक ते रखियो वियो आहे। साल 2010 जी महाॿोॾि में वधीक पाणी अचण सबबि सखर बैराज खे ख़तरो हो। उन जे करे टोड़ी बंद खे कट ॾेई सखर बैराज खे बचायो वियो हो। सखर बैराज में साॼे पासे खां 3 केनाल उत्तर ओलह केनाल, राइस केनाल ऐं दादू केनाल निकिरनि था ऐं खाॿे पासे खां 4 केनाल नारा केनाल, रोड़ी केनाल, खीरपुर ओभर ऐं खीरपुर ओलह निकिरनि था। सखर बैराज सां गॾु थोरो उन्हनि जे केनालनि बाबति तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां। नारा केनाल जो उहो केनाल मुल्क जो वॾो केनाल सॾियो वञे थो जेको लंडन जे थेमस नदी बराबरि पाण खे कोठे थो, जंहिंजो पेट मिस्र सुएज़ केनाल खां वेकिरो आहे। नारा केनाल हाकड़े दरिया जो ई पेट आहे। सखर बैराज जेको सखर लाड़काणो दादू मीरपुर ख़ासि थरपारकर हैदराबाद खे पंहिंजे पाणी सां सरसब्ज़ करे थो। सभिनी केनालनि जी ज़मीन खे मिलाए 76 लख एकड़ मथे ज़मीन आबाद करे पियो। सखर बैराज ते आयल लाॻत जो सही अंदाज़ो नाहे, बाक़ी इहो चयो वञे थो ख़र्चु 7 सालनि में लही वियो। हीउ बैराज पंहिंजी उमिरि पूरी करे चुको आहे ऐं पोइ बहितरीन कम सबबि अॼु बि ज़िंदा आहे। पर बदक़िस्मती सां अॼु सखर बैराज जो सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट उन जी वाहिर न करे सघी, छो जे करे जंहिंजो नतीजो अॼु असांखे मिले थो 47 नंबर गेट असांजी सखर बैराज खां राति लुड़ी निकिरी वियो आहे। सिंध जे बहितरीन बैराजनि में सखर बैराज जर जो ज़ामन बि आहे ऐं सिंध जे मुआशी ज़राती बका जो रीढ़ जी हॾी बि सखर बैराज आहे। सिंध सरकार जी आपाशी खाते वटि हिन जी सार संभाल आहे। असां ऐं सिंध जो माण्हू दम दम धणी दर दुआ घुरंदो आहे त सखर बैराज सलामत हूंदो त सिंध सलामत हूंदी। हिन बैराज खां सिंध जे वॾे शहीद बशीर खान कुरैशी तारीख़ी अज़ीमी मार्च कयो हुयो। सखर बैराज सिंध जे उत्तर ऐं ओलह ॿिन्ही पासनि खे केनाल जे ज़रिए पाणी ॾिए थो। उहे केनाल हिन वक़्तु मुकमल बंदि आहिनि, छो जे करे त गेट नंबर 47 मुकमल न आहे, बचो लुड़ी वियो आहे। अहिड़े जदीद दौर में जदीद टेक्नोलॉजी दौर हर साल हिन जी बजट थिए थी ऐं उन बजटनि जी हालत उहा आहे जो अॼु असां वटि गेट बि न आहे। हीअ जेकी टीम आहे कल्ह खां वठी ऐं उहा टीम कमु करे पई, गेट ॻोल्हे पई, पर आउं अफ़सोस सां चवां थो त शायदि दुनिया वटि अहिड़ा बैराज हूंदा ऐं आहिनि, उहे अहिड़ी हालत उन्हनि सां न आहे जहिड़ी असांजी सिंध सां आहे। असां वटि बैराज जो इंजीनियर बि न आहे। हीअ चीनी इंजीनियर जेके घुराया विया आहिनि
पर अफ़सोस सां चवणो पए त हेॾे मुल्क पाकिस्तान में को बि इंजीनियर मौजूदु न आहे। वधीक मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। थैंक यू।